नाज़रीन ख़बर ॾींदा हलूं उडेरो लाल लग ॻोठ बचल वरिया जे रवासी अब्दुल ख़ालिक वरिया, जुम्मन वरिया, हुसैन वरिया, गागन मेंगवार, प्रकाश मेंगवार ऐं ॿियनि ॻोठ में सफ़ाई न कराइण ते यूसी सेक्रेटरी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त यूसी सेक्रेटरी उडेरो लाल विलेज जे नाअहली सबबि असांजो ॻोठ बचल वरिया गंदगीअ जे भर चढ़ी वियो आहे। गटर नालनि जी सफ़ाई न थियण करे गटरनि जो गंदो पाणी रोडनि रस्तनि ऐं घरनि अॻियां बीहण करे औरतूं तोड़े ॿारहा घरनि में अच वञ में सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि वधीक चयो त गंदे पाणी सबबि मच्छरनि जो आज़ार पिणु वधी वियो आहे, जंहिं सबबि ॻोठ बचल वरिया जा रवासी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में पिणु मुब्तला थी विया आहिनि। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि वज़ीर आला सिंध डीसी मटियारी ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी करे ॻोठ जे गटर नालनि जी सफ़ाई कराए असांजी परेशानी ख़त्म कई वञे। रिपोर्ट शाहनवाज़ चुट्टो, अमल न्यूज़, उडेरो लाल।